श्रद्धा अनिवार्य। श्री कृष्ण गोविंद। हे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। सनकादि ऋषि चवंता की ध्यान जो हिकड़ो ओमकार, जो गायत्री मंत्र ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। शुद्ध मंत्र जो पाठ मन में बिना स्वर जे भावरन के जरूर करण खपे। जिन जा जणिया पइजी है, याद रखो, मेहरबानी करे, दया करे, कृपा करे। सुबह जो स्नान करे 5 मिनट पढ़ो, 2 मिनट पढ़ो, न पढ़ी सको तो 11 बार पढ़ो कम से कम। एतिरो तो कंदव। 11 बार पढ़ने में 1 मिनट लगंदव तव्हांखे। प्रेम सां मन में पढ़णो आहे। वरी शाम जो सूर्यास्त खां पहिरियों पढ़ी छॾियो। सूर्य अस्त थियनि भॻवान उन खां पहिरियों पढ़ी छॾियो। जेतिरो वधीक पढ़ंदो बुद्धि प्रखर, मन भॻवान जे भक्तीअ में लॻंदो। चवंदा आहिनि न, मन नथो लॻे, गायत्री सां मन लॻंदो आहे, बुद्धि लॻंदी आहे भॻवान में। चओ जय श्री कृष्ण। माण्हू जणिया पाए छॾींदा आहिनि, कोई सेखारींदो न आहे माता पिता की पढ़ो गायत्री मंत्र पढ़ो। लेडीज़ जे लाइ कंपलसरी न आहे, माताउनि भेनरुनि जे लाइ, भाउरनि जे लाइ कंपलसरी आहे। चओ हरे राम। गायत्री मंत्र पढ़ण खां पहिरियों इहो ज़रूरु चवंदा कयो, हे श्री राधे कृष्ण असां तव्हांजी शरण आहियूं। उन में जेकी भुल चुक दोष थींदो आहे क्षमा थी वेंदो आहे। कोई बि पुण्य कार्य कयो न, श्री कृष्ण तव्हांजे शरण आहिनि, एतिरो चई छॾियो, भॻवानु तव्हांजी डोर संभाले वठंदो। त ओमकार गायत्री मंत्र, पुरुष सूक्त वेदन में जेकी भगवान जी स्तुति थी आहे, ऐं वेद ॿियो श्रीमद भागवत भगवान, ॿियो 12 अखरनि जो मंत्र कहिड़ो, ओम नमो भगवते वासुदेवाय। 12 मूर्तियुनि वारा सूर्य भगवान, प्रयाग जाते गंगा जमुना सरस्वती आ, संवत्सर काल विशेष समय, ब्राह्मण देवता, अग्निहोत्र, गौ माता ऐं एकादशी तिथि ऐं तुलसी माता ऐं वसंत ऋतु, ये सब श्री कृष्ण भगवान जे समान ही मञा विया आहिनि। बोलो वृंदावन बिहारी लाल की। ये सब भगवान जे समान आहिनि। भगवान जो नाम भी भगवान जे समान, एकादशी, तुलसी माता, सब गौ माता भी। हरे राम। तुलसी वृक्ष न जानिए, गाय न मानिए ढोर, विप्र न मानुष जानिए, ये तीनों नंद किशोर। ये टई श्री कृष्ण भगवान जा रूप हिते 3 हिते 12 ॿुधाया अथव। चओ हरे राम। त जेॾी महिल भागवत पढ़ो त ईअं न सम्झिजो मां किताब थो पढ़ां, ग्रंथ थो पढ़ां, न। भागवत पढ़ो त सम्झो मां श्री कृष्ण भगवान सां गॾु वेठो आहियां। भगवान मूंखे ॿुधाए रहिया आहिनि। गीता अर्जुन खे न, अर्जुन त श्री कृष्ण सां गॾु भगवान जो ई अवतार असांखे ॿुधाए रहिया आहिनि। सच में असांजे लाइ त गीता पढ़ी भगवान।